नाज़रीन हाणे वाक़ई अपडेट कंदासीं। नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान सिंगार नूनारी जी बाज़ियाबी जे लाइ अनोखो एहतजाज कयो वियो आहे। सिंगार नूनारी जे वारसनि ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे कारकुननि पारां डाटा खणी रैली कढी वई, जेका आर्थर वाह ते पहुती, जिते धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त सिंगार नूनारी खे बाज़ियाब करायो वञे। नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ अनोखो एहतजाज कयो वियो आहे। सिंगार नूनारी जे वारसनि ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे कारकुननि पारां डाटा खणी रैली कढी वई, जेका आर्थर वाह ते पहुती, जिते धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त सिंगार नूनारी खे बाज़ियाब करायो वञे। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां त नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ अनोखो एहतजाज कयो वियो आहे। सिंगार नूनारी जे वारसनि ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे कारकुननि पारां डाटा खणी रैली कढी वई, जेका आर्थर वाह ते पहुती, जिते धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त सिंगार नूनारी खे बाज़ियाब करायो वञे। इन हवाले सां अपडेट ॾियण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। जी अल्लाह बख्श, अपडेट कजो इन हवाले सां। हाँ जी, अॼु सिंगार नूनारीअ जी बाज़ाइबी लाइ नए ॾींहं ते बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जेको औरतुनि, ॿारड़नि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, वापारी तंज़ीमुनि जे वापारियुनि हुन में शिरकत कई आहे। नूनारी पाड़े खां शुरू थियल एहतिजाजी मुज़ाहिरो आख़िर वाह ते पहुतो हो, जिते ॿारड़ा, शरीक मर्द धरणी वेही रहिया। इन मौक़े ते सरताज चांडियो, असद सिंधी, आशिक़ नूनारी ऐं ॿियनि ख़िताब कयो आहे ऐं हुननि चयो आहे त सिंगार नूनारी पार्लियामेंट जी सियासत कंदड़ माण्हू आहे ऐं हुननि जेका बि सियासत कई आहे उहा मुल्क जे आइन जे तहत इजाज़त मिलियल सियासत कई आहे। हू MP जी सीट लड़ियो हुयो ऐं हुन जेको अमल आहे उहो इंसान दोस्त अमल आहे, शहर दोस्त अमल आहे। हुन अहिड़ो को बि अमल न कयो आहे जेको गैर कानूनी हुजे, गैर इख़लाक़ी हुजे ऐं जेकॾहिं हुनजे मथां को केस दाख़िल आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। हुननि इहो बि चयो त सिंगार जी अमड़ हिन वक़्तु पुट जे सदमे में सख़्तु बीमार आहे ऐं हुन शुगर लेवल हाई थी वई आहे। हुनजा मासूम ॿारड़ा पंहिंजे पीउ खे पुकारे रहिया आहिनि ऐं हीअ जेके मंज़र हुया ऐं जंहिं क़िस्म जा सिंगार जी बाज़ाइबी लाइ नारा लॻी रहिया हुआ, इन ते हिकिड़ा अश्कबार मंज़र हुया जेकी हर खे आलो करे रहिया हुया। हिननि जो इहो ई चवणु हुयो त सिंगार खे बिना देर बाज़ियाब कयो वञे, हुनखे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं हुन मथां केस दाख़िल आहिनि त खेसि अदालत में पेश कयो वञे। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श कुरैशी, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।